घबरा जन जबार तुझी जमानत में जल्दी कराए वठंदुस। जेल असन का नवो ना है हाकिम खान, इतनी मेहरबानी कजो तो कब्जो बरकरार रखजो। हाकिम खान यो कब्जो डाडो महंगो पवंदी, मुझी सलाह। बस सिकंदर खान बस, पंजी सलाह वनी पावट रख। हाकिम खान अजडी तणी पंजे वडे भा जी सलाह नाहे वरती। हाकिम खान ये न समझा तो मैं जेल वजन का टुटी वेंदुस। जेल हुजे या रेल, उनकी असा का परवाह ना है। ये ला चाड़ा लुक लताड़ी वेठाई, बस एतरी मेहरबानी कजा तो मूसा खान कब्जो छड़ाई न सके। जबार बेफिक्र थी वनी वडी रिली वेढ़े ला कब्ज पोयूं वेही रह। हाकिम खान अञा जिंदा है, मुझी जिंदगी में तो कब्जो मूसा खान के न मिलंदो न मिलंदो न मिलंदो। हाकिम खान जो तोसां वायदो है वायदो। अरे बहुत तो वरना या गाल मां बुधाई या कुछ खबरी मां बुधाई मुझे बाबा से या गाल को मां बुधाई। अरे इतना सुनी लो मैं कल आए अजे मां बुधाई मुझे। अरे या गाल मां बुधाई मुझे बाबा तो जायो मुझे मां बुधाई मुझे बाबा से ने गाल पे न लोग या गाल को मां बुधाई। अरे मां बुधाई मुझे मां जायो ये महानी के बस करे अरे मां बुधाई जे जा बस कर अरे बात हमको सारे चलो मां बुधाई मुझे या गाल मां बुधाई। अरे करे मां बुधाई मुझे ये डंडो काढ़ी वठ मां बुधाई से या मां बुधाई से मां बुधाई से हां बुधाई से मां चुप करे मां बुधाई से मैं ये है बुधाई और ये मां बुधाई से कहां बिनी के अरे मां अरे जॾहिं ख़बर भी अथो त घणी गेहल करण ते बादर खाईंदा आहियो, पोइ एतिरी गेहल छाजे लाइ? हाँ? मां कोन ॿुधाईंदो। न लड़ पहले तू ॿुधाए ॻाल्हि छा आहे? ॿुधाए मगर ॻाल्हि छा आहे? तू ॿुधाए जुड़ल ॻाल्हि छा आहे? ॿुधाए न अरे तू ॿुधाए ॻाल्हि छा आहे? अरे वो तो ॿुधाए गाल कर त करे वन पूरो जा सका। बाबा आचार वारा जबार वारा जे मथां हलां कई पुलिस पहुची वई न त पाण खे हाणे ढांगो करे विझंदा। बाबा साईं पुलिस रुको जबार के वठी ॿिया अञा कब्जो जमाई वेठा आहिनि। आचर जबार वारनि ते हल्ला कई, ॻाल्हि कम जी कई अथव। हाणे इन्हनि खे पाण में विढ़ाइण जो वक़्तु अची वियो आहे। रेस आचर असांजे करे उन्हनि सां न विढ़ंदो। मुजीब जेकॾहिं आचर खे असां पाण सां मिलायूं त हू पंहिंजो बलांद वठण लाइ जब्बार वारनि खे ख़त्म करण में असां सां ज़रूर मदद कंदो। पर रेस आचर असां सां कॾहिं बि ठाह न कंदो। मगर आचर जो घर ॾिसी आयो आहे न? जी सरकार। मुजीब तूं मसर खे साण करे बाजी के किले ते खणी अच, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि आचर कीअं नथो असांजो चयो वञे।
कुर्बान वञे कहिड़े सोचण में घुमी या ॻाल्हि ही न कर कुर्बान या ॻाल्हि ही न कर असल घणा ॾींहं थी विया दिल भर जो दीदार ई न आहे कयो पोइ जॾहिं जे हलूं पोइ अॼु राति ई निकिरी था रहूं दीदार ते ॿी ॻाल्हि खानू तव्हां पैसनि जो दिलावर खान खे न चयो हिन वक़्तु दिलावर खान सां कुझु पंहिंजा मसइला हुया इन करे मूं मुनासिब न सम्झो तो उनखे पैसनि जो चवां सुठो कई कुर्बान वञे सुठो कई पैसा पैसा थी वेंदा हूअं बि रस दिलावर खान खे पैसा खाइण कोन पसंदि मूं हुनखे मोहलत ज़रूर ॾिनी आहे हू पंहिंजा मसइला कुझु सुलझाए वठे पोइ हली वञी उन वटि वेही रहंदासीं हा हा अधी मेहनत में अज़मत है तॾहिं हिन मोए खे त ॾिस ॿिली वांगुरु कीअं की फाड़े थो ॾिसे खैरा जे सिर ॾे खैर हुजे अखियूं अथसि त ॾिसंदो न बचाया तुंहिंजो हिते कहिड़ो कमु हल ॿार अरे चदी तव्हां कमु थियूं कयो त मां तव्हांजी ख़िदमत में आहियां तव्हांखे तव्हां थारे पीआरां थो न खैरा जे सिर ॾे खैर हुजे घर में आहे कुझु बि कोन तूं चाहियूं काथऊं कंदे दोस्तू जिंदाबाद चाची दोस्तू जिंदाबाद वञी तो दसो ते कुझु वठी अचांसि पनाह पनाह रब पनाह अरे मुआ बुख मरदासे पर इन्हे मोए दोस्तो खां हिकिड़ो कणू बि न वठंदासीं छो माई अहिड़ी कॾहिं खां थी वई आहीं जो तूं पई पनाह घुरी माई तोखां त जिन्ननि माण्हुनि सभिनीनि पनाह घुरी आहे ऐं अॼु वरी तूं पई पनाह घुरी माण्हुनि खां जिन्ननि खां सभिनी खां वधि इहो मोह दोस्तू आहे तूं ख़बर आहे न चाची मां दोस्तू खे पासे मुंहुं ॾींदुसि असां वॾा खूनी माण्हू दोस्तू असांखे सौदो न ॾींदो त पोइ वारो कर न वञी वखर वठी अच असांखे चांहि त ठाहे प्यार को त चाहियूं तव्हां पियो त मां थदा चङो चङो हाणे ॾंद न कढ ऐं वञ वठी अचाए चाचा जो तव्हां मानी खाओ न तव्हां खाओ पुट मां हिते ई आहियां ॿियो खाईंदुसि बाबा अबा अंदर दर बंद करे छॾ जाए केर बचे न दर न खोल जाए हाँ बाबा चङो अला भाई बा अल्लाह जे अमान
सोना संधी सुई ते मेरे शम जो धागो सोना संधी सुई ते मेरे शम जो धागो आयलड़ी सोई। अरे खैरा जे सिर दे खैर हुजे ने भागा केड़ा पादर कढ लगा थी जो फको दई अचे किरियो आ पादर के धंधो त असां के पादर असां वदा को नी मानू। हां ओही उबसाई छो वठी वई अथई बताई ओ गिट्टी में कोदी कोदी पे कदू न उन कदे साकाबो असां सा दुश्मनी विया है किथे लिखी सघंदो शायद तू असां जे ज़ुल्मन का अणवाकिफ आहीं तने त पंहिंजे पुट अचर खे इहो न समझाई त असां का हटी पासो करे। नचो कमाल खान बाजी के नचो ही त असांजो मेहमान है ऐं मेहमान के मेहमानी खाराइण जे बजाय तहां धक हणी अधमो करे छॾियो। रईसा कुत्तो छा ॼाणे कणक जी मानीअ मां हिनखे इज्जत रास न आई तॾहिं त इज्जत छा थींदी आहे मुजीब हुन जी तोखे ख़बर कहिड़ी ॿियनि जे टुकरनि ते पलजदड़ इज्जत जी ॻाल्हि थो करे। मुजीब जे अॻियां थुक थो चलाई उछला थुक मां चवां थो उछला थुक न त साह कढी छॾींदो सां। ज़ोरा वारा मुजीब ज़ोरा वारा बस मुजीब बस एतिरी बर्दाश्त ई कान अथसि किथे मरी न पवे। आकाश अॻियां गुस्ताखी करण वारे जो कहिड़ो असरु थींदो आहे हिनखे अंजाम सेखारियां त हुन सां असरु कहिड़ो थींदो आहे। हुकुम बाबा बाजी खणी वञी बंदि कयोसि किथे मुझी मारे न विझीसि। हाज़िर बाबा हाज़िर। अठेलिस कुत्ते खे बाबा साईं हाणे त बाजी बि असांजी कैद में अची वियो आहे हाणे छा ख़्याल आहे जेकॾहिं हुकुम हुजे त इनखे बि मारे हिन जो लाश आचर ॾे रवानो कयो। न कमाल खान न आचर खे इस्तेमाल करण लाइ बाजीअ जो जीरो रहणु लाज़मी आहे। जेकॾहिं बाजी जीरो रहंदो त पोइ ॿुधाईंदासीं आचर खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेरा कारी हर ते पेर। जेकॾहिं चओ त चिड़ल खे रवानो कयूं आचर सां मुलाक़ात जो वक़्तु रखण लाइ। बाबा साईं इन कम जो मज़हर माहिर आहे मज़हर। पर आचर तो तुंहिंजो पुराणो वास्तेदार आहे। जुड़ियल वक़्तु न विञाए अॼु जो अॼु वञी आचर खे चओ जेकॾहिं पंहिंजे पीउ जो ख़ैर घुरे थो त अची असां सां मिले न त ॿी सूरत में उनखे हुनजे पीउ जो लाश मिलंदो। पर बाबा साईं मां हुनखे किथे ॻोल्हींदुसि। इहो कमु तुंहिंजो आहे हाणे निकिरण जी कर किथे कमाल खान जे हथां ज़ाया न थी वञे। सदाईं पादरनि में मूंखे मोकिलींदा आहिनि मज़हर ने भाङो रुगो खाइण जे पोइ हिन वक़्तु मां किथे ॻोल्हींदुसि। मलू का ख़बर पई? नंढा बाबा का ख़बर कानी त घणा अलाए केॾे गया ओधर ते। छा घणो ॾाढो खणी वियो छा? हा दा साईं असां पंहिंजे कमनि ऐं खफ़नि में हुआसीं त गहणो मौक़े जो फ़ाइदो वठी भॼी वियो। बाबा जेकॾहिं गहणे खे हिते रहण में मज़ो नथो अचे त भली उहो किथे बि रहे असां हुन ते ज़ोर छो कयूं? अदा साईं गहणो चाहे भली वञी दोज़ख में रहे या जन्नत जे हुरनि सां वञी गॾु घुमे मूंखे उन सां को बि एतराज़ कोन्हे। राणीअ खे मां पंहिंजी कुंवार बणाईंदुसि ऐं राणीअ खे मां पंहिंजे हिन हथनि मां वञणु कोन ॾींदुसि। बाबा बाबा असां माण्हू आहियूं मोहबती कंहिंजे मथां बि ज़ोर ज़बरदस्ती न कंदासीं।
अदा साईं तव्हां हुन जे मथों भली चाहे ज़ोर न रखो, पर राणीअ खे मां इहा इजाज़त कोन ॾींदुसि त हू वञी कंहिं ॿिए जी सेज सजाए। वॾो ज़िद्दी आहीं हाकिम खान, वॾो ज़िद्दी आहीं। वॾा बाबा तुसां को त ख़बर आहे न त ज़िद्दी माण्हू में तुसां त बाबती माण्हू आहे न, तुसां तो ज़िद को छोड़ो न ओधर ते। इन्ही करे माण्हू, इन्ही करे मां नथो चाहियां त कि मिसकिन जूं बददुआऊं खणा। वॾा बाबा अॼुकल्ह बददुआयां लॻजां किथां पियनि ओधर ते। ग़रीबनि जे आहुनि में वॾो असर अथई। अदा साईं ग़रीबनि जी बददुआउनि खे मां पाण ई मुंहुं ॾेई वेंदुसि। तव्हां रुॻो इहो ॿुधायो त जब्बार जी कॾहिं था ज़मानत करायो? मौलूअ खे छॾ त वकील सां मिली जे। अदा साईं मौलू जेसि ताणी गहणे खे ॻोल्हे हथ न कंदो न तेसि ताणी उन खां कोई बि कमु नाहे कराइणो। वॾा बाबा तुसां ई वकील को फोन ते आख छोड़ो त जब्बार दी ज़मानत कराए ओधर ते। अदा तव्हां वकील खे कयो फोन, इहो ॾींहं ॿिनि में जब्बार जी ज़मानत कीअं बि करे कराए छॾी। मौलू तूं बि हाकिम खान सां मिली ॾाढो ख़राब थी वियो आहीं ऐं लॻे थो त तूं बि मोहबत जे कस तां फिरी वियो आहीं। वॾा बाबा असां चञा मोहबत दी रम्ज़ है, पर नंढे बाबे ते बि कम करणु आहिनि ओधर ते। हा दा वकील खे चओसि त कीअं बि करे जब्बार जी ज़मानत कराए वठो। चइबो त ज़मीन जे कब्ज़े करण खां न मणंदे। अदा साईं हाणे पोइते हटनि बुज़दिली आहे। अल्लाह साञा ॾींदी, अल्लाह साञा ॾींदी हाकिम खान। ऐं ख़ुदा कंदो त तूं बि मूं वांगुरु मोहबत जी माण्हू बणिजी वेंदे। अचे चाचा मानी खणी वञो, मानी तैयार अथव ऐं थावा ऐं पिंडी हुन में अंदर पयूं अथव। तेस छोरे खे त खणी वञे, मूंखे को लाचार कोन्हे जो वञी बंदूकनि जे मुंह में पवां। बाबा कब्र में पेर थी, बाक़ी जिंदगी अथई साल या ॿ, पोइ केॾो मौत जो ख़ौफ़ थी। ख़ौफ़ मौत जो नाहे, ख़ौफ़ रुगो इहो आहे त पीरी में किथे बुछड़ो थी न मरां। बाबा जे बंदूक लॻंदई त शहीद सदराईंदे शहीद। पोइ तूं पाण छो नथो वञे शहादत जो भाङो हासिल करण लाइ? वॾो को डिॼणो आई बाबा, हेॾे कर मूंखे ॾे, भले मूंखे कुई छॾनि। अदा तोखे जंग में धक लॻल आहे, तूं वे त मां बचाए खे वठी थी अचां, उहो पाण ई मानी खणी वेंदो। तुंहिंजे वञण जी ज़रूरत न आहे बाबा, तूं वञ, बचाए खे वठी त उनखे था मोकिलियूं। उहो ने भागो हथ किथे ईंदो? बाबा होटल ते वेठो थुकूं चटींदो हूंदो, वञ तूं वठी अचेसि। वञ चाचा, दिलासो ॾेई करे वठी अचेसि। अम्मा तूं चएं थी त वञा थो, न त हे वठो रिपीटर हणो मूंखे बाबा। हाणे थाप वेठो थाप। बंदूक हेठ कर अपने माण्हू न। बाबा ख़ैर थे उधर ते? हा मलू ख़ैर आ, पर तव्हां त ख़ैर में था न उधर ते। बाबा सही गहना है केरे मुंह कर गए नंढेरे साखे तुमको गोल हथ करो उधर ते। ठीक है मलू, तू वञी पंहिंजो कम कर। चंगा मोकलानी कानी गड उधर ते। हलो बाबा।
अचो नंगत कयो तकदा अचो लाला असां जेसि ताईं मानी खाई वठूं तूं तेसि ताईं ख़्यालु कंदो रह। लाज़मी आहे कंहिं बि वक़्तु किथां बची सघनि था। पोइ मां बाक़ी छा चला बीठो आहियां। हाँ साईं तूं त वॾो कांबू खान आहीं। अरे यार बस हेॾो ताव को नथी असां वॾा कूनी माण्हू त ॼाए न ज़मज़क। अरे हेॾे तूं वरी मूंखे पियो क्यों ॾेखारी? अरे ख़बर आहे तूं जेको कूनी माण्हू हुई मुंहिंजो त कूनी माण्हू न आहे मां तोखां वधीक कूनी माण्हू आहियां। बस कर। अरे मारियो भली मारियो मूंखे भली मारियो। अरे छॾियो चरे खे छॾियो अचो मानी खाऊं अचो। ख़बर त आहे मथां मुंहिंजी मानी खाधी अथव। रखु मानी न त हणाए तो गोली। भली कुत करे छॾियो पर मानी जो तव्हांखे हिकिड़ो गबो बि न मिलंदो। बसि रखो मां चवां थो रखु मानी रखो त हणाए न बंदूक। कुत्यो मानी जे करे मुस मारे विझो पर तव्हांखे हिकिड़ो गबो बि न मिलंदो। मानी मूं आती आहे तव्हां कोन्हे आती। यार चरे मां त लो थी वियासीं। चयो छाजो असां वॾा कूनी माण्हू ही वरी गबू खणी असांखे पिया तेजा अथनि। हाणे टरो क्यों न कयूं त कहीं न पूरो। पोइ तव्हां थोरो हेॾे थियो त मां मानी खणी वञा। वञी धूड़ पाए हलो बचाया मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध। परे थी जेको बहाने मुल्क खे कुत को ॾिनो मूं उहो विसरी विचा। असां वॾा कूनी माण्हू वरी घर में गिरी कात न आणी वञाए।